अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जी तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु पहिरीं पाण पढ़ियो 6 दर्जे जो सिंधी जो हिसो पहिरियों। हाणे हिसे ॿिए जी तरफ़ वधंदासीं ऐं बिना देर किए ईंदासीं सवालनि जी तरफ़। सवाल नंबर पहिरियों आहे त पाकिस्तान जो झंडो फड़काइण वारी पहिरीं औरत केरु हुई? बेगम राना लियाकत अली ख़ान, बेगम नुसरत भुट्टो, बेगम सुगरा या बेगम शाइस्ता इकरामुल्लाह। त पाकिस्तान जो झंडो पहिरियों दफ़ो फड़काइण वारी औरत बेगम सुगरा हुई। लेडी सुगरा जी शादी कंहिंसां थी? बेगम सुगरा खे लेडी सुगरा जे नाले सां बि सुञातो वेंदो आहे। त उन्हनि जी शादी कंहिंसां थी? सर अब्दुल्ला हारून सां, गुलाम हुसैन हिदायतुल्लाह सां, ज़ुल्फ़कार भुट्टे सां या लियाकत अली ख़ान सां? उन जो सही जवाबु आहे गुलाम हुसैन हिदायतुल्लाह। लेडी सुगरा जी शादी सर गुलाम हुसैन हिदायतुल्लाह सां थी। उन खां पोइ आहे त पहिरीं औरत सिंधी सरबराह कॉन्फ्रेंस जी सदारत कंहिं कई? बेगम राना लियाकत अली ख़ान, बेगम नुसरत भुट्टो, बेगम सुगरा या बेगम शाइस्ता इकरामुल्लाह। सही जवाबु आहे त बेगम सुगरा हिदायतुल्लाह कई। ऐं पहिरीं औरत सिंधी सरबराह कॉन्फ्रेंस कराची में थी हुई 1985 में। उन खां पोइ आहे त सॼी सिंध में टियों नंबर ॾिसो ही सुहिणो शहर सखर। मथियूं शाइरी जूं सिटूं कंहिंजूं लिखियलु आहिनि? दर्सी किताब में मौजूदु जेको आहे शाइर इहो मौजूदु जेको सखर आहे शाइरीअ जो टुकड़ो, उन मां ई सवाल आहिनि। त अदल सुमरो, इमदाद हुसैनी, मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर या शेख खयास? उनजो सही जवाबु अदल सुमरो। दर्सी किताब में मौजूदु सखर अदल सुमरो जो लिखियलु आहे। मथियूं सिटूं शाइरी जी कहिड़ी सिंफ सां तालुक़ रखंदियूं? बेत, सोहरो, गीत, नज़म पर फ़नीयत जे लिहाज़ खां मुख़म्मस आहे। पंजनि सटनि वारी शाइरी खे मुख़म्मस सॾियो वेंदो आहे। मौज़ूआती लिहाज़ खां उहो नज़म आहे। दर्सी किताब में बि मुंहिंजे ख़्याल में नज़म लिखियलु आहे पर फ़नीयत खां मुख़म्मस आहे। उन खां पोइ आहे मथियों शेर मुताबिक़ सखर सिंध में कहिड़े नंबर ते आहे? पहिरियों नंबर, टियों नंबर, चोथों नंबर, ॿियों नंबर? सही जवाबु आहे टियों नंबर। मासूम शाह जो मुनारो किथे आहे? कराची, भिटशाह, सखर या शिकारपुर? सही जवाबु आहे सखर। मासूम शाह जो मुनारो सखर शहर में आहे। विच दरिया में छा आहे? बेट बखर, आदम शाह जी टकरी, साधू बेलो या ॿेड़ियूं? बेट बखर। ओके, बेट वैसे बि उनखे चइबो आहे त दरिया जे चौधारी पाणी विच ते जेको ख़ुशीअ जो टुकड़ो हूंदो आहे उनखे असां बेट चवंदा आहियूं। अच्छा, बेट बखर आहे। ऐं हेठियनि लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। शहर, ॻोठ, माज़ी, मुस्तक़बिल, परियां, ओरियां, सजायो, अजायो? अच्छा, ही ॾाढो मुंहिंजे लाइ थोरो नयो सुवालु हुयो। मे बी जेके मैथमेटिक्स जा हुजनि स्टूडेंट्स उन्हनि खे ई ॿुधल हुजे कि सधानता कंहिंजो नालो हुयो? राजा ॾाहिर जे पुट जो, हिंदू राजा जो, फिज़िक्स जे किताब जो या रियाज़ीअ जी किताब जो? सधानता रियाज़ीअ जी किताब जो नालो हुयो। ज़ीरो ऐं ॿुड़ी कंहिं ईजाद कई? अबू मूसा ख्वारज़मी, जाबर बिन हयात, बिल गेट्स या मौलाना रूमी? अबू मूसा ख्वारज़मी अरबुस्तान जो रहाकू हो। ज़ीरो ऐं ॿुड़ी जी जेका हुई उहो अबू मूसा ख्वारज़मी जो इनकलाबी ईजाद हुई। रियाज़ीअ जो पहिरियों किताब किथां आयो? यूनान वटां, अरबन वटां, मिस्र वटां या चाइना वटां? अरबन वटां। ऐं अरबन वटां वरी हिंदुस्तान में आयो। मतिलबु के जेको सधानता किताब हुयो उहो अरबन जो हुयो ऐं अबू मूसा ख्वारज़मी जो लिखियलु हुयो, उहो उन खां पोइ हिंदुस्तान वटि आयो हो। रियाज़ीअ में कहिड़ा कहिड़ा मज़मून अची वञनि था? अलजिब्रा, जामेट्री, ट्रिग्नामेट्री? शेख सादीअ जो असुलु नालो छा हुयो? मुंहिंजे ख़्याल में पोयम कंहिं क्लास में पढ़ी चुका आहियूं पर हिन में थोरो डिटेल में आहे लेसन। सलाहुद्दीन, शरफ़ुद्दीन, नौमान, इमाम ग़ज़ाली? उन्हनि जो असुलु नालो शरफ़ुद्दीन हुयो ऐं संदनि वालिदा जो नालो अब्दुल्ला हुयो। शेख सादी खे शिराज़ी छो था सॾनि? शिराज़ शहर जा रहाकू हुजण जे करे। ईरान जे शहर शिराज़ जा रहाकू आहे, इनजे करे शेख सादी खे शिराज़ी सॾींदा आहिनि। ऐं शिराज़ खे गुलनि जो शहर बि सॾियो वेंदो आहे, ईरान जो शहर आहे। शेख सादी जे नामर उस्तादनि में कंहिंजा नाला अची वञनि था? इमाम ग़ज़ाली, शेख अब्दुल क़ादिर सरवरदी, अबू इमामुद्दीन मोसली जा नाला अची वेंदा। शेख सादी कहिड़े बुज़ुर्ग जे हथ ते बैत कई? हुनजा ऑप्शन्स आहिनि कि इमाम ग़ज़ाली, सैयद अब्दुल क़ादिर जिलानी, बाबा बुल्ले शाह या मौलाना रूमी? सैयद अब्दुल क़ादिर जिलानी जहिड़े बुज़ुर्ग हस्ती जे हथ ते शेख सादी जिन बैत कई हुई।
शेख सादी कॾहिं पैदा थिया? 1334 हिजरी ईस्वी, 1790 हिजरी, 792 हिजरी, 1336 ईस्वी, 880 ईस्वी में या 1333 ईस्वी ऐं 799 हिजरी में। 1333 ईस्वी जे मुताबिक़ ईरान जे शहर शिराज़ में शेख सादी कॾहिं वफ़ात कई? उन में कुझु ऑप्शन्स ॾिनल आहिनि: 1334, 1336, 1435 या 1333। उनजो सही जवाबु आहे त 491 हिजरी 1435 ईस्वी में शेख सादी वफ़ात कई, यानी कि 1333 में शेख सादी ईरान में ॼाया हुआ ऐं 1435 में ईस्वी में शेख सादी वफ़ात कई। शेख सादी जा मशहूरु किताब ॿुधाए। गुलिस्तान, बोस्तान, करीमा, ग़ज़लनि जो दीवान, जेको 3 जल्दनि ते मुश्तमिल अथनि। दर्सी किताब में मौजूदु सबक़ मुंहिंजो नालो गूगल आहे। उनजे लाइ त हिकिड़ो पैराग्राफ ॾियां पई त अक्सर माण्हू पाण खे ॿिए खां लिकाइण जे मुतलिक़ ॻुझा तरीक़ा कमु आणींदा आहिनि ऐं ॻुझा तरीक़ा कमु आणींदा आहिनि, पर मतां सम्झो त उहे मूंखां बि लिकी वेंदा। पर घबरायो न, छो त आउं अव्हां जो बहितरीनु राज़दान आहियां। अव्हां जे राज़ जे बारे में सिर्फ़ु मूंखे ई ख़बर आहे। ठीकु आहे। त मथी इबारत या नसर जो टुकड़ो अदब जी कहिड़ी सिन्फ़ सां तालुक़ु रखे थो? त मथी इबारत या नसर जो टुकड़ो अदब में आतम कहाणी जे नाले सां सुञातो वञे थो। हर उहा कहाणी या इबारत जंहिंमें लेखक का बि शइ पंहिंजे बारे में पाण ॿुधाए त उनखे आतम कहाणी सम्झंदासीं। जीअं दर्सी किताब में मौजूदु लूण जो जेको सबक़ आहे, उहा लूण जी आतम कहाणी। कंप्यूटर जो सबक़ आहे, कंप्यूटर जी आतम कहाणी। हिन सबक़ खे बि आतम कहाणी सम्झो वेंदो, इन लाइ जो हिन में जेको आहे का बि शइ या का बि लेखक पंहिंजे बारे में पाण ॿुधाए थो त उनखे असां आतम कहाणी सम्झंदासीं। उनखां पोइ आहे त दर्सी किताब में मौजूदु मुंहिंजो नालो इहो पढ़ी चुकासीं, पर मां हिते थोरो अञा डिटेल में पढ़ियो। गूगल जो कहिड़ो कमु आहे? मज़ाहिया कमु, ॼाण ॾियणु, तलाश जो कमु या ॻोल्हा जो कमु या ड्रामा ॾेखारणु। बिल्कुलु सभु कमु थी सघे थो इहे हूंदा, पर गूगल जो जेको मेन कमु आहे उहो तलाश या ॻोल्हा जो कमु आहे। इन लाइ रेगो गूगल खे सर्च इंजन चयो वेंदो आहे। इंटरनेट सां वास्तेदार शयुनि जा नाला लिखो: जीमेल, फेसबुक, व्हाट्सअप, यूट्यूब। ॿिया बि काफ़ी आहिनि, पर मां हिते शॉर्ट में ॾिना आहिनि। जीमेल गूगल कहिड़ी सर्विस आहे? याहू ऐं हॉटमेल वांगुरु ईमेल करण जे कमु ईंदी आहे, जंहिंजो पासवर्ड गूगल वटि महफ़ूज़ हूंदो आहे। ऐं जेका पंहिंजी सिंधी कंपोज़िंग आहे उन में सिंधी कंपोज़िंग जो बानी जेको आहे उहो माजिद भुरगड़ी आहे, जेको उन्हनि जो सिंधी ज़बान ते इहो हिकिड़ो निहायती वॾो थोरो या अहसान करे लिखिजे, वॾी ख़िदमत आहे माजिद भुरगड़ी साहिब जी। उनखां पोइ आहे त कारूंझर जबल किथे आहे? थरपारकर में नंगर पारकर ते रस्ते में हिकु ख़ूबसूरत जबल कारूंझर आहे। कारूंझर जबल केतिरा फुट उतां या ऊंचो आहे? 1400 फुट, 1500 फुट, 1800 फुट, 2500 फुट। सही जवाबु आहे 1500 फुट। कारूंझर जबल मां कहिड़ियूं माथिरियूं निकिरनि थियूं? बोधेसर, कासबो, आदिगाम, घरटियाणी, मोंदर, खारड़ियो ऐं मुणो। कारूंझर जबल मां रोज़ु सवा सेर सोन कीअं पैदा थिए थो? कारूंझर जबल मां रोज़ सवा सेर कीअं पैदा थिए थो? हाणे कारूंझर कारामद ॿूटनि ऐं माखीअ जे मखियुनि मां थींदड़ पैदावार जे करे इहा हिकु चवणी आहे त कारूंझर जबल मां रोज़ सवा सेर पैदा थिए थो। कारूंझर जबल जे हंज में कुल केतिरियूं माथिरियूं आहिनि? 7, 5, 3, 8। कारूंझर जबल में कुल 8 माथिरियूं आहिनि ऐं 5 नदियूं निकिरनि थियूं। दर्सी किताब में मौजूदु मज़ाहिया नज़म टेलीफ़ोन जो मुसनफ़ केरु आहे? किशन चंद बेवस, बेहरूमल, हरी दिलगिर या इमदाद हुसैनी। दर्सी किताब में मौजूदु टेलीफ़ोन जेको आहे उनजो मज़ाहिया जेको नज़म आहे टेलीफ़ोन, उनजो लेखक हरी दिलगिर आहे। दर्सी किताब में मौजूदु सबक़ तॾा ऐं तोरियूं ठाहिणु अदब जी कहिड़ी सिन्फ़ सां तालुक़ु रखे थो? आतम कहाणी, कहाणी, मकालो या मकालमो। उनजो सही जवाबु आहे मकालो। तॾा सिंध जे कहिड़े भाङे में थियनि था? तॾा सिंध जे अलहंदे भाङे में थियनि था, सिंध जे ओभर भाङे में थियनि था, सिंध जे ॾाखणे भाङे में थियनि था या सिंध जे उत्तरे भाङे में थियनि था। याने सिंध जे ईस्ट साइड, सिंध जे वेस्ट साइड, सिंध जे ईस्ट साइड, सिंध जे साउथ साइड या सिंध जे नॉर्थ साइड। त उनजो सही जवाबु आहे सिंध जे उत्तरे भाङे, यानी खैरपुर, सखर, लाड़काणो, नॉर्थ साइड, सिंध जे नॉर्थ साइड। तॾा पिंडियूं तोरियूं केरु ठाहींदो आहे? सिंध जा सुघड़ मर्द, सिंध जी सुघड़ ज़ारूं, सिंध जा कारीगर या लाड़काणे जा मज़ूर। उनजो सही जवाबु आहे सिंध जी सुघड़ ज़ारियूं। कमकार करण खां पोइ तॾा पिंडियूं ऐं तोरियूं ठाहींदियूं। असीं वतन जा मज़ूर हारी, ख़िज़ा कढूं पिया बहार बणिजी, घिटी घिटी गुलनि सां वासी, पकी पकी वे पुकार बणिजी। असीं वतन जा मज़ूर हारी। मथियूं शाइरी ॾिसो कंहिंजूं लिखियलु आहिनि? अदल सुमरो, उस्ताद बुखारी, मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर या शेख अयाज़। असीं वतन जा मज़ूर हारी उस्ताद बुखारीअ जी मशहूरु शाइरी आहे, इन लाइ उनजो सही जवाबु आहे उस्ताद बुखारी। मथियूं सिटो शाइरी कहिड़ी सिर्फ़ तालुक़ु रखंदी? बैत
सहरो गीत नज़म पर फ़नीअ जे हिसाब जे लिहाज़ सां मुख़म्मस आहे। 66 वारी शाइरी खे पाण मुख़म्मस ॾींदा आहियूं। मथे शेर में पुकार लफ़्ज़ जी माना चाहे दाह करणु, रड़ियूं करणु, सॾु करणु या अचणु। त हिन जो सही जवाबु आहे सॾु करणु। ऐं हीअ हुया 85 सुवाल ऐं 6 दर्जे जी सिंधी मां जेके असां हल कयासीं। उन खां पोइ हम माना या ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना रहियल आहे, जेका इनशाला ॿिए क्लास में पढ़ंदासीं। ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। शबाना नवाज़ ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन जे बटन खे ज़रूरु दॿाईंदा त जंहिं वक़्तु नवनि क्लास जे नोटिफिकेशन खां आगाह थी सघो। स्टे ब्लेस्ड।